नमाज उठ जी ओझरी उछलाई वेंदी आ मगर अज़ाब इलाही खामोश छाजे करे मुझे सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के 3 साल घाटी अबू तालिब जे अंदर मुक़य्यद बनायो वेंदो आ खाधे जी रसद बंद कई वेंदी आ वणन जा पन खाई गुज़र कयो वेंदो आ मगर अज़ाब इलाही खामोश छाजे करे अचो अगते वधी मुझा दोस्त अजीज सैयदना सिद्दीक़ अकबर जे दौर जे अंदर ज़कात न ॾियण वारन जी बगावत थींदी आ अज़ाब इलाही खामोश आ हज़रत उमर फारूक के मुझा दोस्त अजीज शहीद कयो थो वने अज़ाब इलाही खामोश आ हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन के शहीद कयो वयो अज़ाब इलाही खामोश आ हज़रत अली के शहीद कयो वयो अज़ाब इलाही खामोश आ इमाम हुसैन अलैहिस्सलाम के बेदर्दी सा करबला जे अंदर शहीद कयो वयो अज़ाब इलाही खामोश आ सवाल पंहिंजी जगह ते ओ मुझा करीम रब हर नबी जे उम्मत ते अज़ाब आया तौहीन अंबिया कयो एतरी हद ताईं जो मुझे सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात जे ला अज जो मुसलमान चवे थो उन महबूब नबी जे ला त नबी के भित जे बाहर खबर ना है हालांकि मुझो उहो नबी बैठो मदीने जे तड़ड़े ते आ हवाल जन्नत जा दई रहो आ बैठो मदीने जे तड़ड़े ते आ हवाल क़यामत जा दई रहो आ बैठो मदीने पाक जे नुख ते आ आमद महदी जी बिशारत दई रहो आ बैठो मदीने जे नुख ते आ आमद ईसा बुधाए रहो आ वो मुझो सोहणो नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अचण वारे दौर जो मुकम्मिल गालियों बुधाए रहो आ मगर अज जो मुसलमान चई रहो आ मुझे नबी के भित जे बारो खबर ना है वो भी अज़ाब इलाही खामोश आ मौला राज छा है मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो ओ दुनिया वारो याद रखी छड़ियो मां अल्लाह जो कुदरत जो निजाम मां अल्लाह जो निजाम कुदरत जिते ॾींहुं हूंदो आ उते रात न हूंदी आ जिते रात हूंदी आ उते ॾींहुं न हूंदो आ जवाब ॾियो जेकॾहिं रात ऐं ॾींहुं गॾु नथा थी सघनि त पोइ रहमत ऐं अज़ाब गॾु कीअं था थी सघनि अल्लाह जी ज़ात फरमायो ऐ इंसान सोच हे तुझो कमाल ना है तो बदमाशी जी इंतहा करे छडिया पर मुझी निगाह तुझे बदमाशिन जे मथा ना है मुझी निगाह पंहिंजे यार जे दुआउन जे मथा अल्लाह ताला फरमाए तो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना याद रखी छड़ जा अखन जादो ओहो मंजर आन अखन जादो हो ख्याल आन अल्लाह ताला कुरान करीम में फरमा महबूबा व मा कान अल्लाह लियुअज़िबहुम व अंत फीहिम महबूब मुस्तफा तुझे परवरदिगार जे शान जे लायक ना है तो मुझो मुस्तफा भी हुजे मां अल्लाह जो अज़ाब भी हुजे न न मुझा महबूब मुस्तफा तुझे हुंदे अज़ाब किए कया या अल्लाह काफरन ते अज़ाब छो न तो करी रब तो फरमाए उनन जे दरमियान में भी को न को ईमान वारो मौजूद अल्लाह ताला जबानड़ो हिकड़े मिनट जे लाओ न क़यामत जे मंजर के याद कर अज़ाब इलाही ज़मीन जदे इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा जदे मुझो महबूब मदीने जो मीर गुंबज़े खज़रा मा उठारियो वीदो खबर त ज़मीन के भी पोई पवदी त कहजे करे सलामती वारी हुई आसमान के पवदी त कहजे करे सलामती वारो होयो दुनिया के खबर पवदी जेते गुंबज़ खज़रा मौजूदा कायनात सलामती अमन वारी मौजूदा अज़ाब इलाही खां बचला पर जदे गुंबज़े खज़रा के अल्लाह जे हुक्म सां ज़मीन ज़िलज़िलो ॾेई करे ज़मीन दोज़ कंदी कॾहिं कंदी जदे मुझो महबूब मुस्तफा गुंबज़े खज़रा मां पंहिंजे रब जे हुक्म सां परवाज़ फरमाई याद रखी छड़ मुसलमान ई जेको अज़ाब इलाही खां तुझो मुझो बचावा इन जो सबब ज़ाती मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुझो महबूब मुस्तफा छा तो मेराज जे रात के अखन जे आलो न रखियो मेराज जे रात के अखन जे आलो न रखियो मेराज जी रात इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़मीन खां अक्सा खां मुझा दोस्त अल्लाह तबारक व तआला जे हुक्म सां अल्लाह तबारक व तआला
ताला जे हुक्म सा जिब्रील सा गरजी करे परवाज़ थी रहियो आहे। ला मकान ते महबूब वञी रहिया आहिनि। केतिरो अरसो गुज़रियो कंहिंखे काई ख़बर नाहे। महबूब मोटन था, कड़ो बि लुॾी रहियो आहे, बिस्तरो बि गरम आहे, वुज़ू जो पाणी बि वही रहियो आहे। तो असांखे कहिड़ो दलील मिली रहियो आहे? मुंहिंजो अल्लाह समझाए रहियो आहे, अखियूं खोल, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा कायनात जी जाना, कायनात जी जाना, कायनात जे जाना। त उन जो रूह मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा फर्श ते आ, त फर्श जी पूरी कायनात तहरुक में हली रही आहे, पर मुंहिंजो महबूब अर्शन खां मथे वेंदो आहे त न दरिया में रवानी हूंदी आहे, न ज़मीन में चुरपुर हूंदी आहे, न पखियुनि में चहचहो हूंदो आहे, न सिजु हलंदो आहे, न चंड हलंदो आहे। सॼी कायनात हिक जॻह ते मुंजमिद हूंदी आहे। छाजे करे? जो मुंहिंजो मुस्तफ़ा ला मकान ते यार सां मुलाक़ात कंदो आहे। मुझो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कायनात जी जान। मुझो मुस्तफ़ा आहे तॾहिं त कायनात हली रही आहे। मुझो मुस्तफ़ा आहे तॾहिं त कायनात में चुरपुरा। ये जेको अज़ाब इलाही खां बची रहिया आहियूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन जो बुनियादी सबब सिर्फ इहो हिकिड़ो ई आहे त अल्लाह ताला जो महबूब, अल्लाह ताला जो महबूब कायनात में मौजूद आहे। उन मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना मुझे आका हज़रत अबू बसीर के फरमाया, अबू बसीर मोहब्बत जी दवा त करी थो, पर इम्तिहानन जे ला तैयार थी वञजा। इम्तिहान केतराया जेकॾहिं ॻाल्हाईंदुसि त 20-25 मिंटनि में मामिलो हल कोन थींदो। बस एतिरो चवां, जॾहिं सुलह हुदैबिया जे मक़ाम ते मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं कुफ़ारनि जे दरमियान में जेको मुआहिदो थियो हो, उलमा जे मौजूदगीअ में अर्ज़ पियो कयां, उन मुआहिदे जी हिकिड़ी शिक हुई, तव्हांजा असां ॾे ईंदा वापसि कंदासीं, मगर तव्हांजा असां ॾे ईंदा वापसि कोन कंदा। हज़रत अबू बसीर पंहिंजे खानदान में जकड़ियल आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हथ कड़नि में जकड़ियल आहे, डंडा बेड़ियुनि में जकड़ियल आहे। हलण जी इजाज़त कान्हे का, निकिरण जी इजाज़त कान्हे का। कंहिं बि नमूने सां मके पाक मां निकिरी करे मदीने पाक में पहुचंदो आहे। हुज़ूर जो हिकु हिकु सहाबी ॿुधाईंदो आहे, अहिड़ो दर्दनाक मंज़र कॾहिं न ॾिठोसीं जहिड़ो अबू बसीर जे अचण ऐं वञण सां ॾिठोसीं। ज़मीन ते कदम रखंदो आहे, उन ज़मीन ते रत जो कदम ठही वेंदो आहे। अहिड़े हाल में मुझे हुजूर जो सहाबी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जॾहिं हुजूर में पहुचंदो आहे, हुजूर जे दरबार में पहुचंदो आहे, मुंहिंजा मदीने जा साईं अञा हाल अहवाल ॾेई रहियो आहे त पोयां कासिद अची पहुता, पोयां सिपाही अची पहुता। आहे अल्लाह जा नबी, तव्हांजो वाइदो थियल आहे त जेकॾहिं तव्हांजो को असां वटां भॼी ईंदो त वापसि कंदासीं। इहो असां वटां हथ कड़नि सां गॾु आयो आहे, डंडा बेड़नि सां गॾु आयो आहे, असांखे वापसि कयो। ऐं मुसलमान हिकिड़े मिनट ला सोच, अल्लाह ताला इन करे त कुरान करीम में फरमायो, फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बि फ़क़द इह्तदौ। जेकॾहिं ईमान आणण चाहियो था त मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबा वांगुरु ईमान आणियो। ईमान आणण चाहियो था, रुॻी हलवे खाइण जा शौक़ीन थियो, मामिलो नारन ताईं कोन हलंदो आहे, मामिलो रुॻी ख़तमा या हलवन खाइण ताईं कोन हलंदो आहे, मामिलो जान जे खून ॾियण ताईं हूंदो आहे, जान जी बाज़ी लॻाइण ताईं हूंदो आहे। पोइ जेके जान जी बाज़ी लॻाईंदा आहिनि, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा कॾहिं बि उन्हनि खे निधण को थियण कोन ॾींदो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हज़रत अबू बसीर सोने के वापस त कयो वियो, दुनिया जी तारीख़ गवाह, लेकिन जंहिं वक़्त में वापस थी रहियो आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जे अखियुनि में लुड़क लड़ी। अबू बसीर फिक्र न कजां, इंतज़ार कजां, हिकु ॾींहुं ईंदो मां मुस्तफ़ा जो माण्हू तो वटि अची पहुचंदो।
ओ हज़रत अबू बसीर रस्ते में भी देवी दे उन बिनी दुश्मनन मां हिकड़े खे मारे पांजी जान आजाद कराए छॾींदो आ ॿियो टोड़ी वेंदो आ जबलन जे दरमियान में रहंदो आ जिंदगी गुज़ारींदो आ कई सहाबी गॾु थी विया अबू बसीर इन हाल में पहुचंदो आ जो पंहिंजा दोस्त सम्झंदा आहिनि त हाणे शायद वक़्त आख़िर अची चुको आ हज़रत अबू बसीर निहारे चवंदो आ खबरदार थियो तव्हां सोचो था त शायद मुंहिंजी आख़िरी घड़ी आ जी मुंहिंजा दोस्त पाण फरमाइन था हरगिज़ न मुझे मदीने जे मीर फरमायो हो अबू बसीर इंतजार कजा मां मुस्तफा जो माण्हू ईंदो जैसे हुजूर जो माण्हू न ईंदो तेसी इज़राइल खे ताक़त ई नाहे अबू बसीर जे वेझो अची सघे हुजूर जे सहाबा जो रुगी ईमान न हो पर अकीदो भी हो त मुंहिंजा दोस्त अजीज मुसलमान सदाण सोलो आ मुसलमान थियण ॾाढो ॾुखियो आ त मां हज़रत इमाम शरफुद्दीन बोसूरी रहमतुल्लाह अलैह जी ॻाल्हि पे कई ॻाल्हि मां ॻाल्हि लाइ काथे निकिरी वई महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम दीदार करायो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो शरफुद्दीन जी मुंहिंजा आका जेके सॾड़ा पियो करी वरी करे ॿुधा जेके सदड़ा पियो करीम उहे करे बुधा इमाम शरफुद्दीन बोसीरी रहमतुल्लाह ताला अलैह उहे इश्क जा शेर पढ़या महबूबन बुधा महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम प्यार जो हथड़ो घुमायो सुने इमाम शरफुद्दीन जी बीमारी त खत्म थी वई महबूबन चादर ता फरमाई एजाज ता फरमायो सुनो इमाम शरफुद्दीन जदे सुबह जो फजर जी नमाज मस्जिद में वनी रहो दुनिया दिसी हैरान थी रही आ त सोने शरफुद्दीन के छड़े आया सी इजो तो तम परवास थे इजो तो दुनिया छड़े ओ फजर जे नमाज थी अची वयो पान नमाज पढ़ी बाहर निकरन था दरड़े ते एकड़ो दीवानो बीठो आ भर में भी चवे तो ओ शरफुद्दीन गाल त बुध एकड़ो शेर त बुधा कहिड़ो बुधाई जेको रात महबूब के बुधाए उहो बुधा जेको रात महबूब के बुधाए उहो शेर असा के बुधा इमाम शरफुद्दीन बोसीरी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो या त मुझे दिल जी गाल हुई मु त घर वारन के भी कान बुधाइया चवे तो महबूबन सा कुछ गुलाम भी गड होया चवे तो गुलाम गड होया जे तो असाई त महबूबन सा गड होया याद रखी छड़ मुझा दोस्त अजीज मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में आशिकन जी हाजिरी लगंदी आ जी मुझा दोस्त अजीज जे दुनिया जे पार्लियामेंट में मुझा दोस्त वजीर आजम होंदो आ वजारतों विरहायल होंदियूं हन ये मुझे महबूब मुस्तफा जे दरबार में भी आशिकन दीवानन जो हाजिरी लगल होंदियूं हन सभिनी जो वजारतों विरहायल होंदियूं हन सबको पांजो पांजो कम भी कंदो आ रिपोर्ट मुस्तफा जे दरबार में भी पहुंचाइंदो आ याद रखी छड़े कंहिंजी रिपोर्ट पहुंचंदी आ केर पहुंचाइंदो आ जंहिंजी दिल इश्क मुस्तफा सां सरशार होंदी आ जंहिंजे दिल में मुझे आका जो प्यार होंदो आ जंहिंजे दिल में महबूब जी मोहब्बत होंदी आ जी मुझा दोस्त त इन दिल में मोहब्बत पैदा कर इन दिल में सच्चाई पैदा कर इन दिल में इश्क पैदा कर तो तुझी नंढड़ी इबादत भी अल्लाह जे दरबार में वडो कबूलियत जो दर्जो रखी अल्लाह ताला जे कुरान करीम जे आयतुन जी तिलावत करे वठा ए सवा कलाक ये गालन में मिनट कंदे गुजरी वयो अल्लाह ताला फरमायो क़द अफ़लहल मुमिनून क़द उलमा जे सामो शर्म थो अचे केड़ो वेही तर्जुमो कया किए वेही तर्जुमो कया मां एकड़ो चरियो सादड़ो मानो लेकिन करणो आ छो त उलमा जे इजाजत सां वेहारियो वयो आ उलमा जे सामो बयान करण ला फरमायो क़द अफ़लहल मुमिनून शक न कजो क़द शक न कजो अफ़लहल मुमिनून उन्हनि जे लाइ कोई टेंशन नाहे उन्हनि जे लाइ काई परेशानी नाहे उन्हनि जे लाइ कोई मामलो नाहे जन जे खजाने में ईमान जी दौलत मौजूद आ
वरी जुमलो दोहराया अल्लाह जे ज़ात अड़े पारे जे इब्तिदा में सूरतुल मुमिनून जे मुंड में फरमायो शक न कजो क़द अफ़लहल मुमिनून, शक न कजो उन्हनि खे काई परेशानी ना है, उन्हनि खे कोई मामिलो ना है जन जे खजाने में ईमान जी दौलत मौजूद आ। ओ मुझा करीम रब उन्हनि खे खतरो ना है जन जे खजाने में ईमान जी दौलत मौजूद आ। ओ मुझा मौला इन ईमान जो अकाउंट कहिड़ो आ जंहिं अकाउंट में गोले ॾिसूं त ईमान जी दौलत मौजूद आहे या नाहे। बोलियो सही। ईमान जो अकाउंट कहिड़ो आ, ईमान जो गुदाम कहिड़ो आ जिथे ईमान जहिड़ी दौलत मौजूद आ। अल्लाह ताला जे कुरान करीम सूरह हुजरात जी मां तिलावत करे वठा। अल्लाह ताला फरमायो क़ालतिल आराब आमन्ना कुल लम तुमिनु वलाकिन क़ूलू अस्लमना वलम्मा यदखुलिल ईमानु फी क़ुलूबिकुम। दरबारे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम में दूर दराज इलाइकन खां हिकड़ो सादड़ो दीवानो आयो आ। क़ालतिल आराब आमन्ना, मुझे हुजूर जे दरबार में अर्ज़ तो करे मुझा आका मां ईमान वारो हां, मां मोमिन आहियां। अल्लाह ताला फरमाया कुल ओ मुझा महबूब जी मुझा करीम रब मुझा महबूब मुस्तफा इन पंजे दीवाने के फरमा लम तुमिनु अन्या तो ईमान कोना दुआ वलाकिन क़ूलू अस्लमना, अन्या त तू हाणे हाणे इस्लाम में दाखिल थियो आ। वलम्मा यदखुलिल ईमान फी क़ुलूबिकुम, अन्या ईमान तुझे दिल में कोन पहुतो आ। जवाब मिलियो इस्लाम में अचण बी शय आ, दिल में ईमान जो अचण बी शय आ। सादन लफ्ज़न में जेकर मफ़हूम चवा मुसलमान हुजण बी शय आ, ईमान जो दिल में पहुंचण बी शय आ। कुरान करीम जे इन आयत मां तो असांखे सबूत मिलियो त ईमान जो जेको अकाउंट आ ओहो काथे आ। चओ कोन ॻाल्हायो तहां। ईमान जो अकाउंट काथे आ? चओ दिल में आ। ईमान जो अकाउंट दिल में आ। वलम्मा यदखुलिल ईमान फी क़ुलूबिकुम, जॾहिं ईमान दिल में दाखिल थींदो आ, जंहिंजे दिल में ईमान दाखिल थींदो आ उनखे मुंहिंजो अल्लाह फरमाईंदो आ त शक न कजो। अल्लाह फरमाइंदो आहे शक न कजो, इनखे काई परवाह न है, छो त इन जे दिल वारे अकाउंट में ईमान जी दौलत मौजूद आ। दिल वारे अकाउंट में ईमान जी दौलत मौजूद आ। दिल चवे थी अन्या भी थोड़ो जे करे खोलिया पोयूं आयतूं न रहजी वञन, न त मुंहिंजा दोस्त अज़ीज पोइ भी थोड़ो खोलिया। अचो त भला इन दिल वारे अकाउंट खे ॻोल्हियूं, छो त ईमान दिल में हूंदो आ। अचो ॾिसो दिल काथे हूंदी आ। दिल खां पुछ त तूं काथे चवे थी ईमान में, ईमान खां पुछ त तूं काथे चवे थो दिल में। अचो त उन जवान खे ॻोल्हियूं जंहिं वटि दिल भी हुजे ऐं ईमान जी दौलत भी हुजे। इजाज़त ॾियो त क़ुरान पढ़ा, इजाज़त ॾियो त क़ुरान पढ़ा। हाणे लागी तूं आयो तो क़ुरान जूं पढ़ंदो हला, ॻाल्हि करणी करे छॾे में क़ुरान करीम पढ़ा। इजाज़त आहे क़ुरान पढ़ा। अचो त ॻोल्हियूं उन दिल खे ॻोल्हियूं, उन ईमान वारे अकाउंट खे ॻोल्हियूं। ईमान जो खज़ानो जंहिं जगह ते मौजूद आ उहो गुदाम याने दिल ऐं ईमान गॾु कहिड़ी जगह ते। अल्लाह फरमायो व इज़ क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम
फसजदू इल्ला इब्लीस। जरा गाल समझ में आस्ते आस्ते दी जदे पांजे मंजिल ते हली पहुंचंदी अल्लाह ताला फरमायो व इज़के छा खोलिया सही शफी कादरी जेड़ा मुहक्किक वेठा हन एडा मुजा दोस्त अजीज में अब्दुर्रहमान जेड़ा मुफ्ती वेठा हन छा खोलिया व इज़के बस एतरो छो न चवा रब तो महबूब के चवे मुजा महबूब तो के खबरा ओ मुझा महबूब तो के खबरा तजेदी मलसा मलाइकन के फरमायो आदम के सजदो कयो सभिनी सजदो कयो मगर हिकड़ो अकड़ जी बीही रहे सभिनी सजदो कयो हिकड़ो अकड़ी जी बीही रहो जेको अकड़ी जी बीही रहो अच अल्लाह जे कुरान सूरह आराफ जो पासो वठा अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो उन अकड़ी जी बीहण वारे खां मां अल्लाह दरियाफ्त कयो मा मनाक अल्लाह तस्जुद इज़ अमरतुक ऐ आकड़ जी बीहण वारा ओ आकड़ जी बीहण वारा मां अल्लाह जे हुक्म के न मञण वारा दे त खबर कह तो के मनो कया कह तो के रोकियो आ आदम जे सजदे खां अजीजा ने मन जरा उन खां पुछी ॾिस त तो के कह रोकियो आ जरा उनका पूछी ॾिस त तोखे कहीं रोकियो आ वो जवाब थो दे रोकियो त कहीं भी ना है रोकियो त कहीं भी ना है जॾहिं कहीं भी कोन रोकियो आ त पो सजदे जो इनकार छो तो चवी चवे तो अन खैरुम मिनहु खलक़तनी मिन नार व खलक़तहु मिन तीन चवे तो मुझा मौला ओ मुझा करीम रब इन करे सजदो न तो कया इन करे सजदो न तो कया जो मुखे तो बाग मां पैदा फरमायो आ आदम के मिट्टी मां पैदा फरमायो आ मिट्टी जी उड़ान मथे कान थींदी आ मिट्टी हेठ ईंदी आ बाग मथे वेंदी आ मां अज़मत में आदम खां निरालो हा ओ मुझा करीम रब अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उन बदबख्त ने निहारे चयो बदबख्ता लमा खलक़तु बियदैय मां अल्लाह जी ज़ात जेके पंहिंजे हथन सां बनायो आ मां अल्लाह तोखे निस्बत ॿुधाए रहियो आ तूं वरी मटीरियल ॿुधाए रहियो आ फख़्रुज मिनहा फइन्नक रजीम व इन अलैका लअनती इला यौमिद्दीन निकरी वञ मुझे जन्नत मां शैतान दाहू करे चयो मुझा मौला मां तुंहिंजो इबादत गुज़ार हां छो त आयत क़ुरान जी पूरी कया व इज़ क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम फसजदू इल्ला इब्लीस अबा वस्तकबर व कान मिनल काफिरीन अल्लाह फरमायो तो गुरूर कयो आ तो तकब्बुर कयो आ तू काफिर थी वयो आ ईमान खां खारिज थी वयो आ मां अल्लाह जे दरबार मां निकरी वञो ईमान खां खारिज थी वयो आ मां अल्लाह जे दरबार मां निकरी वञ चवे तो मौला मां त तुंहिंजो इबादत गुज़ार हां अल्लाह फरमाए तो इबादत गुज़ार आहीं मगर ईमान वारो नाही मौला मां त तुंहिंजी हमदो सना कंदो हां अल्लाह फरमाए हमदो सना कंदो आहीं मगर ईमान वारो नाही ओ मुझा करीम रब मां त तुंहिंजे दरबार में सजदा कंदो हां अल्लाह फरमा सजदा कंदो आहीं मगर ईमान वारो नाही ओ मुझा मौला सजदा भी कया थो तुझे ज़ात जो इनकार भी न थो कया हमदो सना भी कया थो मौला दोह कहिड़ो आ अल्लाह जे ज़ात फरमायो मुझे आदम जी इज्जत कान कयई जेको नबी जी इज्जत न कंदो आ मां अल्लाह उनके ईमान जे दौलत खां महरूम करे छॾींदो हां ईमान ऐं दिल कहिड़ी जगह ते मौजूद हन जो जंहिं जगह ते सोहणे नबी जी इज्जत मौजूद आ
जै जगह ते सोने नबी जी को न ॻाल्हायो तहां मुंहिंजी स्पीड वञे थी वधंदी छो त मिंट जे बाक़ी बचा हन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे सुहिणे नबी जी इज्जत मौजूद आ शैतान खे अल्लाह जवाब कहिड़ो ॾिनो अल्लाह फरमायो तूं नमाज़ूं पढ़ी थो सजदा करी थो पर तो वटि ईमान कोन्हे तूं बेईमान आहीं मौला हमदो सना रब जो हमदो सना करी थो मगर तो वटि ईमान कोन्हे को इबादतूं करी थो मगर तो वटि ईमान कोन्हे को मौला मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे अल्लाह जे ज़ात फरमायो तो मुझे नबी जी इज्जत कान कई आहे जरा थोड़ो हिकड़े मिंट जे लाइ जेकॾहिं तूं अकुल खां कम वठी त मां समझाया शैतान ॻाल्हि कई मौला मूंखे बाहि मां पैदा फरमायो थे आदम खे मिट्टीअ मां पैदा फरमायो थे ॻाल्हि सची कयई या ग़लत कयई ॻाल्हाए छो न था ख़बर ई कान्हे का मौला मूंखे बाहि मां पैदा फरमायो थे आदम खे मिट्टीअ मां पैदा फरमायो थे ॻाल्हि त उन सची कई आहे इंसान मिट्टीअ मां आहे जिन्नात बाहि मां आहे शैतान बाहि मां आहे मौला ॻाल्हि त मूं सची कई आहे जरा गौर कर ओ गड़ी यासीन जा सुन्नी गयूर गौर कर अल्लाह जे ज़ात क्लियर चयो ऐ पलीत मरदूद मां अल्लाह जे दर्जा तड़ियल याद रखी छॾ मुझे नबी जे अज़मत के घट करण जे लाइ मुझे नबी जे इज्जत के घट करण जे लाइ भली केर सच भी ॻाल्हाए मां अल्लाह उन जे सच के भी ठुकराए जहन्नम रसीद करे छॾींदो आहे केड़े नबी जे इज्जत के घट करण जे लाइ शैतान सच ॻाल्हाए जो आदम अलैहिस्सलाम जी इज्जत के आदम जे इज्जत के घट करण जे लाइ इब्लीस सच ॻाल्हाए त उनखे अल्लाह जी ज़ात जन्नत मां तड़े हेठ कढी छॾे तो जो मुझो महबूब मुस्तफा त आदम जो भी इमाम आहे या न आहे तो जो मुझो महबूब मुस्तफा त आदम जो भी इमाम आ बस मां सादन लफ्ज़न में चवा सफ़ा सादन लफ्ज़न में हमेशा बुधो तो त अल्लाह पांजे महबूब नबी ते दुरूद मोकिलींदो आ लेकिन अज कुरान बुधी पक समझ दुरूद मोकिलण वारो खुदा लानत जो वसकार भी कंदो आ कंहिंजे मथा जो पांजे महबूब ते अल्लाह ताला दुरूद जो नुज़ूल फरमाइंदो आ ऐं पांजे नबी जे अज़मत खे घट करण वारे जे मथा अल्लाह खुले आम कुरान में लानत जो वसकार कयो قال فخرج منها فإنك رجيم وإن عليك اللعنة إلى يوم الدين ऐं लानत बि ॾींहं ॿिनि जे लानत क़यामत जे अचण ताईं त ऐं मुंहिंजा दोस्त अल्लाह जे नबी जी इज्जत अल्लाह जे नबी जी इज्जत जंहिं दिल में मौजूद आ उहा दिल ईमान वारी आ उन दिल खे रब चई रहियो आ क़द अफ़लहल मुमिनून ओ मुझे सुहिणे नबी जी इज्जत रखण वारी दिल याद रखी छॾजा तोखे कोई फिक्र करण जी ज़रूरत नाहे ओ मुझा मौला काते फिक्र करण जी जरूरत ना है अल्लाह फरमाए न दुनिया में फिक्र करण जी जरूरत आ न आखिरत में फिक्र करण जी जरूरत आ अल्लज़ीन हुम फी सलातिहिम खाशिऊन पांजे अंदाज मुताबिक आयतुल खे नथो खोले सका छो त 2 कलाकनि जे बजाय 1.25 कलाक मूंखे मिलियो मां पांजे सॼे सिस्टम खे क्लोज करे छॾियो अल्लज़ीन हुम फी सलातिहिम खाशिऊन शक न कजो जन जे दिल में मुझे महबूब जी इज्जत मौजूद आ ओहा दिल कदे बेनिमाज़ी कान हूंदी आ वरी मां जुमलो दोहराया अल्लज़ीन हुम फी सलातिहिम उहे शख्स जन जे दिलन में मुझे मुस्तफा जो प्यार मौजूद आ मुझे मुस्तफा जी मोहब्बत मौजूद आ उहो कदे भी बेनिमाज़ी नथो थी सके याद रखी छॾजा जेकॾहिं तू पांजे पर में पांजे पाण खे आशिक रसूल सदाई थो पर जे नमाज खां दूर हई त यकीन रखजा आशिक रसूल नथो थी सघी आशिक रसूल उगो हूंदो आ जंहिंजी पेशानी सजदे खां परे कान हूंदी आ
छो त मुझे मुस्तफ़ा जे मीलाद करण वारा मुझे तकरीर में मुझा दोस्त अजीज तबलीग जो उनसुर जरूर शामिल होंदो आ। मुझे मुस्तफ़ा जे मीलाद करण वारा हिकड़े मिनट जे ला जवाब दे। मुझो महबूब मुस्तफ़ा दुनिया ते आयो अम्मा आमिना जे वजूद अतहर मा नूर अला नूर जॾहिं ज़ाहिर थियो। जवाब दे त ज़मीन ते पहुचण सां पहिरो कम मुझे मुस्तफ़ा कहिड़ो कयो जल्दी ॿुधा। स्टेज ते वेठल सब बुधाइंदा तवाजे जुबान में लिखूं त न जमीन ते अचण सां मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पहिरीं पेशानी सजदे में रखी करे पंहिंजे मीलाद जी बिशारत ॾींदे करे कायनात ताईं मीलाद करण वारनि खे न्यापो ॾिनो। ओ मां मुस्तफ़ा जो मीलाद करण वारो मीलाद वारो महबूब अचण सां सजदे में आयो आ। जेको मीलाद करण वारो आ जेको मुझे मुस्तफ़ा जे मीलाद सां प्यार करण वारो आ त मुझे मुस्तफ़ा जो मीलाद त शुरुआत ही सजदे सां थी रही आ। त जेको हबीब जो मीलाद करण वारो आ वो सजदे खां दूर कीअं थो रही सके जो कॾहिं भी नथो रही सके। जेको मीलाद हुजूर जे इश्क सां करण वारो आ वो जो पंजनी खे पाबंदीअ सां पढ़ण वारो आ। ये गाल घट हजम थींदी असां खां छो त असां के थोड़ो ठकाव खड़ा वणदा हन लेकिन सच्चाई छुप नहीं सकती। बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। नमाज त पढ़दो आ पर नमाज कहिड़ी नमाज त पढ़दो आ अल्लज़ीन हुम फी सलातिहिम अल्लज़ीन हुम फी सलातिहिम शक न कजो जह दिल में मुझे मुस्तफ़ा जो प्यार मौजूद आ उन दिल वारो बेनमाजी नथो थी सके। पर नमाज कहिड़ी पढ़ंदो आ खाशिऊन नमाज उन कुर्ब वारी पढ़ंदो आ पैर मुसल्ले ते हूंदा हन दिल उन जी अर्शे मुअल्ला जो दीदार कंदी आ। इन करे सोने लतीफ सरकार फरमायो सजदा सुहन तन सजदा सुहन तन जन के परख पीर जी बाकी मंझि मस्जिदुन ने माण्हुनि मथा कसाया। सजदो जॾहिं दी त सजदो दीदो कर रस्म पूरी न कंदो कर। जॾहिं बारी ताला जे हुजूर में भी अल्लाह जे दरबार में भी मां तो खां तो पुछां एसपी जे सामो हाज़िरी ते ईंदो है कीअं ठही जुड़ी बीहंदो है जी सर कंदो है डीसी जे सामो भी सिधो भी जी सर कंदो है कपड़न के ठाहे बीहंदो है। मां तो खां तो पुछां दुनिया जो कुर्सियों अचण वञण वारियों जॾहिं बेनियाज रब जे दरबार में तो भी यकीनन तुझे दिल में यो ख्याल ही ना है त मां बेनियाज रब जे आॾो बीठो हां जेकॾहिं अल्लाह जे दरबार में आशिक थी करे नियत करे तकबीर तहरीमा हणी ऐं क़ियाम में भी त जिस्म तुझो फर्श ते हुजे हीअ दिल तुझी अर्शन जा दीदार करे। सुने लतीफ सरकार फरमायो जा जा पसी पाण खे जा जा पसी पाण खे ता नाहे निमाज हे सभई विञाए साज़ तिहां पो तकबीर चो। जा जा पसी पाण खे नागे सुजूद विञाही वजूद तिहां पो तकबीर चो। हाँ सच्चो मीलादी आही
पंहिंजे मीराद में रौनक मुस्तफ़ा ॾिसण थो चाहीं, खुशबूए मुस्तफ़ा ॾिसण थो चाहीं, अज़मत मुस्तफ़ा जी झलकार ॾिसण थो चाहीं, त पहिरीं पंहिंजे दिल जो क़िबलो दुरुस्त कर ऐं पंहिंजे पेशानीअ वारे सजदे खे अल्लाह जे दरबार में, अल्लाह जे हुज़ूर में खुलूस नियत सां पेश कर। पोइ तूं मीलाद कर। ॾिस त मीलाद पूरो ई न थींदो, दिलबर अंगण ते पेरड़ो पाए थो या नथो पाए। आशिक थी मीलाद कर। मीलाद देगन जो नालो नाहे, मीलाद झंडिन जो नालो नाहे, मीलाद जुलूसन जो नालो नाहे। इहे सभई मीलाद जो रौनकूं हन, इहे सभई मीलाद जी इज्जत हन, इहे सभई मीलाद जो वकार हन, इहे सभई मीलाद जो शान हन। मीलाद जो जेको असुल रूह आ उहो मूं तोखे ॾसियो त मीलाद वारो महबूब ज़मीन ते कदम रखंदो आ, पहिरीं पेशानी सजदे में रखी करे न्यापो ॾींदो आ। मीलाद करण वारा इन पेशानीअ खे सजदे खां परे न कजा। वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुरिदून, शक न कजो, शक न कजो, ऐं जंहिंजे दिल में इज्जत मुस्तफ़ा मौजूदा, अज़मत मुस्तफ़ा मौजूदा, उन जी निगाह हेॾे होॾे कान वेंदी आ, उन जी निगाह पंहिंजे यार जे तरफ़ वेंदी आ। मुझो पांजो तर्जमे करण जो पांजो अंदाज़ा मफ़हूम में इंशाअल्लाह फर्क न होंदो, लफ्ज़न जो अंदाज़ लगा, लेकिन अगी आयत ते पहुंची बस मां बस टाइम वधी जो माफ कजो। अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुरिदून वल्लज़ीन हुम लिज़्ज़कात फ़ाइलून। इन आखिरी आयत के मां थोड़ो खोलिया, कुरान करीम सजे के खोलियो, 30 पारा कुरान करीम जा खोलियो, घणा सी पारा गालायो, घणा सी पारा कुरान करीम जा, गढ़ी यासीन वारा हाणे खामोश थी वियो। तव्हां जो ॾोह न आहे, तव्हां खे ख़बर आ त हे फ़कीर 12 बजे खां पोइ कोन वेहंदो आ, तव्हां 12 बजे ताईं वेठा हो, हाणे सोचो था त ही वाइदे खिलाफ़ वर्ज़ी करे रहियो आहे, मगर मां छा कयां, मजबूर आ आयत खे पूरो करे वठां। अज़ीज़ाने मन कुरान करीम जा 30 पारा, कुरान करीम छा खे चइबो आहे, जो 83 पारनि खे कुरान छा खे चइबो आहे, 83 पारन के 83 पारा 114 सूरतुन के चइबो आ, 114 सूरतूं रुकुन जे मेड़ाकन के चइबो आ, रुकू वरी आयतुन जे ॻाढापे के चइबो आ, आयतूं वरी जुमलन जे ॻाढापे के चइबो आ, जुमला वरी हरफन जे मेड़ाके के चइबो आ, हरफ वरी ज़ेरुन ज़बरुन जज़मन मदन शदुन के चइबो आ, जज़मूं मदूं शदूं छा के चइबो आ, चो टुभुकन ऐं एराबुन के चइबो आ, इहे टुभुका ऐं जज़मूं छा खे चइबो आ, जो आवाज़ मुस्तफ़ा खे चइबो आ। वॾी ॻाल्हि करे विस्ता जे समझ में कान आई, गाल वडी करे विस तव्हां जे समझ में कान आई। एक दफ़ो वरी तो चवां कुरान छा खे चइबो आ, जरा आस्ते चवां, 30 पारन के कुरान चइबो आ, 30 पारा छा खे चइबो आ, 114 सूरतुन के चइबो आ, 114 सूरतूं छा खे चयो वेंदो आ, चो रुकुन जे मेड़ाके खे चयो वेंदो आ, रुकुन जो मेड़ाको रुकू छा खे चयो वेंदो आ, आयतुन जे ॻाढापे जे मेड़ाके खे चयो वेंदो आ, आयत छा खे चई वेंदी आ, जुमले जे इख्तिताम खे चयो वेंदो आ, जुमलो छा खे चयो वेंदो आ, हरफन जे मेड़ाके खे चयो वेंदो आ, हरफ छा खे चयो वेंदो आ, चो ज़ेरुन ज़बरन पेशुन मदुन खे चयो वेंदो आ, ज़बरूं ज़ेरूं पेशूं मदूं छा खे चयो वेंदो आ, चो टुभकन जे निशान खे चयो वेंदो आ। टुभके सां ख़बर पवंदी, हिकिड़ो टुभको त बा आहे, ॿ टुभको त ता आहे, 3 टुभका त सा आहे, यानी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ टुभकन सां हरफन खे सुञातो वेंदो आ। जवाब मिलियो, इहो टुभका छा खे चइबो आ, चो टुभका आवाज़ खे चइबो आ, आवाज छा खे चइबो आ, चो ज़ुबाने मुस्तफ़ा खे चइबो आ। त जवाब ॾियो, हकीकत में कुरान छा है, ॻाल्हि जवाब भी ॾियो न, हकीकत में कुरान छा है, जवाब ॾियो, हकीकत में कुरान छा है। इहा ई त असांजी बदकिस्मती आहे, नारे हणण जा शौक़ीन, ताहूं करण जा शौक़ीन, वॾी सुभान अल्लाह चवण जा शौक़ीन, थोड़ो समझण जा भी शौक़ीन थियो। जवाब ॾियो न,
तो कुरान करीम छाखे चइबो आहे एंड थी त आवाज खे चइबो आहे। वो आवाज काथों निकतो, आवाज काथों निकतो, जुबाने मुस्तफा मो। अल्लाह फरमा आमिनू बिल्लाहि व रसूलिही वन नूरिल्लज़ी अंज़लना। सजो कुरान नूर आ, हेठों भी नूर, मथों भी नूर, सजे भी नूर, खबे भी नूर, जेको सजो नूरुन अला नूर आ। वो नूर निकतो किथों आ, जो जुबाने मुस्तफा मां निकतो आ। जुबाने मुस्तफा मां निकण वारो नूर आ। उन जुबाने मुस्तफा जो मकाम छा है, जो नूरुन अला नूर आ। ज़बरा ज़ेरा, ज़बरा ज़ेरा, शद्दा मद्दा, शान तेरे विच आया। ज़बरा ज़ेरा, शद्दा मद्दा, शान तेरे विच आया। बेअक्ला नू खबर न काई, आशिकाने रमज़ा पाया। बेअक्ला नू खबर न काई, आशिकाने रमज़ा पाया। हाँ, कुरान करीम के सुञातो आ तो मुझे मुस्तफा जे गुलामन सुञातो आ, आशिकन ओशाकन सुञातो आ। मुझा दोस्त अजीज चो औलिया अल्लाह सुञातो आ, सहाबा ताबईन तबा ताबईन सुञातो आ। लेकिन मुझा दोस्त अजीज मां मकसद वारी गाल ते वरी अचा। उन 30 सिपारन कुरान करीम जे अंदर 31 जायुन ते निमाज ऐं ज़कात जो ऐलान गॾु गॾु थी रहियो आहे। घणनि जायुनि ते वरी जो घणनि जायुनि ते टियों दफ़ो जो घणनि जायुनि ते हाणे न विसरंदी ॻाल्हि। 31 जायूं कुरान करीम जे 30 पारनि जे अंदर जिते निमाज ऐं ज़कात जो बयान गॾु गॾु थी रहियो आहे। दरबार खुदावंदी में हल ओ मुंहिंजा करीम रब, हिकमतूं तुंहिंजूं आहिनि, कुदरत तुंहिंजी आहे, निज़ाम तुंहिंजो आहे, फ़ैसिलो तुंहिंजो आहे, ज़ुबान मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी आहे। लेकिन मुंहिंजा मौला असां गुनाहगारनि खे करीम रब मेहरबानी फरमाए, असांजे अकुल मुताबिक निमाज ऐं ज़कात जो पाण में जोड़ कोन थो मिले। छा चइबो पाण में जोड़? चइबो आहे न 80 साल जो कोढ़ो 30 सालनि जी छोकिरी निकाह त थियो पर जोड़ कोन ॻाल्हायो। जोड़ अदा निकाह जो थियो, निकाह त थियो लिखियल हो पर जोड़ मुंहिंजा मौला निमाज ऐं ज़कात जो 31 जायुनि ते गॾु ज़िक्र आहे। सवा 2 जायुनि जे हिकिड़ो पहिरें सिपारे में, हिकिड़ो 3 सिपारे में हिकिड़ी भला आयत पढ़ी वठां। अल्लज़ीन युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। आयतों कुरान करीम जो हिकड़ी सूरह पहरे सिपारे में, बी मुंहिंजा दोस्त 3 सिपारे में, इन में भी युनफिकून खर्च जो जिक्र थियला, मगर ज़कात जो जिक्र ना है। मौला राज कहिड़ो आ? ज़कात मौला ज़कात माण्हुनि खे ॾिनी वेंदी आ, निमाज़ तुंहिंजे लाइ पढ़ी वेंदी आ। निमाज तुंहिंजे लाइ पढ़ी वेंदी आहे, ज़कात माण्हुनि खे ॾिनी वेंदी आहे। मुंहिंजा करीम रब निमाज अमीर ते भी फर्ज़ आहे, ग़रीब ते भी फर्ज़ आहे, फ़कीर ते भी फर्ज़ आहे, मुसाफ़िर ते भी फर्ज़ आहे, पोढ़े ते भी फर्ज़ आहे, सब के ते फर्ज़ आहे। मगर ज़कात मुंहिंजा मौला मिस्कीन ते ना है, ग़रीब ते ना है, ज़ईफ़ कमज़ोर ते ना है, फ़क़त अमीर ते आ। मौला निमाज सब ज़कात फ़क़त
अमीरन ते लांढापो पाण में कोन मिलियो मौला नमाज ॾींहं में 5 भेरा फर्ज़ा ज़कात साल में हिकिड़ो भेरो फर्ज़ा मौला ॻाल्हि ठहे कान थी जोड़ मिले कोन थो 31 जायुनि ते गढियो थो अची मुंहिंजा मौला नमाज मुसल्ले ते भी पढ़ी वेंदी आहे नमाज अर्शन ॾे मोकिली वेंदी आहे मुंहिंजा मौला ज़कात गलिन में माण्हुनि खे ॾिनी वेंदी आहे मौला हिकिड़ी शइ तुंहिंजे दरबार में मोकिली वेंदी आहे हिकिड़ी माण्हुनि खे ॾिनी वेंदी आहे हिकिड़ी मखलूक में विरहाई थी वञे हिकिड़ी ख़ालिक ॾे डायरेक्ट मोकिली थी वञे मौला जोड़ त ठहे ई कोन थो ओ मुंहिंजा करीम रब राज़ कहिड़ो आहे मुंहिंजे अल्लाह जे ज़ात फरमायो ऐं मुंहिंजा बाना जेकॾहिं न सम्झण जी कोशिश करी त मां अल्लाह तोखे ॿुधाए रहियो हां मां अल्लाह तोखे ॿुधाए रहियो हां त जे ऐं बाना जंहिंजे दिलि में मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार मौजूद आहे ऐं उहो निमाज़ी हुजे त उन निमाज़ीअ खे मां वठण वारो न मां ॾियण वारो बनाए छॾींदुसि ॻाल्हि समझ में आई या कान्हे मूंखे ख़बर कान्हे अल्लाह फरमाए तो नमाज ऐं ज़कात के हर जगह ते पहिरीं नमाज पोइ ज़कात पहिरीं नमाज पोइ ज़कात पहिरीं नमाज पोइ ज़कात अल्लाह फरमाए तो ऐं मुंहिंजे नमाज जी पाबंदी करण वारा मुंहिंजे महबूब सां प्यार करे इन पेशानी के इश्क में झुकाइण वारा तू इश्क सां पेशानी के झुकाए त मां अल्लाह तुझे हिन हथ के ही हथ बनाए छॾींदुसि बणाए छॾींदुसि तोखे वठण वारो न पर मां रब तोखे ॾियण वारो बनाए छॾींदुसि हाने जेकॾहिं चाहीं थो त मां ज़कात वंडण वारो बणिजी पवां त पोइ अॼु खां अज़म कर त नमाज़ पाबंदी सां अदा कंदुसि हाने ॾिसो 4-5 माण्हू नमाज़ जो ॿुधण खां पोइ थोड़ा माण्हू हथ खणिजो छो त नमाज़ान केर कनि ऐं मुस्लमान यादि रखी छॾ इहा नमाज़ आहे रोज़ महशर की जा गुदाज़ बुवत अवली पुरसश नमाज़ बुवत यादि रखी छॾ नमाज़ उहा थी जेका मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार आहे वक़्तु गुज़री वियो न त मां क़ुरान करीम खे सूरह ताहा मां वरी तिलावत कयां हां हाने जेकॾहिं फरमाइश वरद ते रात ने फरमाइशन में गुज़रंदी मुंहिंजो हिकिड़ो मक़सद हुयो मूंखे हिकिड़ो पैगाम ॾियणो हुयो वक़्त जी नज़ाकत खे ॾिसी करे मूं पंहिंजो पैगाम ॾिनो त ऐं मुंहिंजा दोस्त तुंहिंजे मुंहिंजे छोटकारे जो ज़रियो नमाज़ में छो त नमाज़ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार आहे महबूब जे अखियुनि जो वरी चयो महबूब जे अखियुनि जो वस्तबिर अहलक बिस्सलात इया ना सही वअमुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा ला नसअलुक रिज़्क़ा नहनु नरज़ुकुक मुस्लमान कुरान पढ़ त सही मुझो अल्लाह फरमाए तो पंहिंजे वअमुर अहलक बिस्सलात रब चवे तो पंहिंजे बच्चन खे नमाज जो हुक्म कर पंहिंजे ज़ाल खे नमाज जो हुक्म कर पंहिंजे धीउ खे नमाज जो हुक्म कर पंहिंजे पुट खे नमाज जो हुक्म कर सादन लफ़्ज़न में तोखे चवां हिकिड़े अल्लाह जे कामिल वली वटि हिकिड़ी औरत आई मुझा साईं हिकिड़ो पुटड़ो अल्लाह ॾिनो आहे दादिलो आहे दुनिया जी कमी नाहे पर मुझा सोहणा नमाज में ॾाढी सुस्ती थो करे अल्लाह वारन फरमायो अल्लाह जी बानी पंहिंजे बचड़े खे ताकीद कर मुझा साईं ॾाढो थी उथारियांसि पाणी थी हणांसि तॾहिं बि नथो उथे सॾ थी कयांसि नथो उथे मुझा साईं हाणे मां छा कयां अल्लाह वारन जो जवाब ॿुधो छो त जेके अल्लाह वारा हन उहे रुॻी साहिब इल्म न हूंदा हन पर साहिब हिकमत भी हूंदा हन अल्लाह वारन जवाब ॾिनो अल्लाह जी बानी जी मुझा साईं जेकॾहिं तुंहिंजो बचड़ो तोसां कावड़िजी बरदड़ बाहि में वञण चाहे जेका काठिन जी बरी रही हुजे तुंहिंजे साम्हूं वञी रहियो हुजे तूं उनखे रोकींदी या न मुझा साईं मां रोकींदसि जेकॾहिं न मुड़े चवेसे बाह में हथ विझी गिलींदसि जेकॾहिं पोइ बि न अचे चईसे डंडो खणी हणणो पियो त डंडो खणी हणंदी सांस छाजे करे मुंहिंजो बचड़ो सड़ी वेंदो अल्लाह
वारन फरमायो त जे कदे दुनिया जे बाग में तुझो बचड़ो सड़न जो अंदेशो हुजे प्यार में न मने त लठ हणी मोटाई दिया। अल्लाह जे वली फरमायो उन जहन्नम जे बाग जो अंदाजो कर जेको नमाज न पढ़दो यकीनन उनके जहन्नम जे बाग में वञणो पवंदो। छा तू कबूल कंदिया त तुझो बचड़ो जहन्नम जे बाग में सड़े न मुजा सही पान फरमाई जे प्यार में न उथे त सौटियूं हणी बि उथारी सित रब जहन्नम जे बाग का उनके छोटकारो अता करे छॾे। चओ त मां क़ुरान पढ़ा, चओ त मां क़ुरान पढ़ा। फी जन्नती यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतिमुल मिस्कीन। हवाल कटण वारा हवाल न कटींदो कर त नमाज कम ज़नाना रोज़ा सरफा रोटी खबरदार थी ये हथ ठोकियो गालियों न कर। अल्लाह जो कुरान करीम गवाह अल्लाह जे पाक कलाम मुक़द्दस फरमायो फी जन्नती यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर। जहन्नम जे बाग में सड़न वारा सड़न वारन खां जन्नत में रहण वारा सवाल कंदा त तव्हां जहन्नम जे बाग में छो सड़ी रहिया हो, कहिड़ो जुर्म करे रहिया हो। जवाब ॾींदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन। खुदा जो कुरान तो चवे तो उहे जहन्नमी जवाब ॾींदा त नमाज जे वेझो को न वींदासीं इन करे जहन्नम जा मोचड़ा खाई रही। अल्लाह जो कुरान सचो या तुझी शेरो शायरी सची? जवाब दे मुसलमान। अल्लाह जो कुरान सचो आ त इन धोखे वशुअरा यत्तबिउहुमुल गावून अलम तर अन्नहुम फी कुल्लि वादी यहीमून। एड़ी शेरो शायरी न ठाहण जो कायल थी न बुधण जो कायल थी जेका अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मन जे मुखालफत में अची वञे। अल्लाह जो कुरान सच्चो आ, ला रैब किताब आ। याद रखी छड़ मोजा दोस्त अजीज। नमाज नमाज वरी चवा तो नमाज ओ मिलाद करे गरीबन के खाराइण वारा, ओ यारही करे मिस्कीनन के खाराइण वारा, ओ बारही करे मिस्कीनन के खाराइण वारा। दुनिया थी अज चवे ते हेलियूं देगियूं लाहे था मानन के खारायो, शायद उनन खां विसरी वयो आ त जहन्नमी हिकड़ो उज़र इहो भी बुधाइंदा त वलम नकुन नुतिमुल मिस्कीन। इन करे भी जहन्नम में जली रहा हो जो मिस्कीनन के खाधो को न खाराइंदा होया। यारही करण वारा, बाड़न में शयूं विरहाइण वारा, मिस्कीनन के खाधो खाराइण वारा। टाइम मुझो ज़ोरियो गुज़री वियो न त केतिरियूं कुरान जूं आयतूं पढ़ी तोखे ॿुधाया हां त याद रखी छॾ तुंहिंजा फर्ज़ जेके हन उहे बि इन ग़रीबन जे हिकड़ी मुर्क जा मोहताज। वरी जुमलो दोहरायां, तुंहिंजी जेका फर्जी इबादत आ उहा बि गरीबन जे हिकड़ी मुर्क जी मोहताज आ। जे इजाजत ॾियो त भला अध कलाक पूरो करे कुरान पढ़ी वठी। मता गड़ी यासीन वारा चवन त असां त वायदो कोरन भाई पर फकीर भत कढी वियो। पढ़ा अल्लाह जो कुरान। रम साईं
अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो रमजान शरीफ ताज़ो गुज़री चुको आहे। अल्लाह ताला जे ज़ात व बरकात फरमायो जे कदे मुसाफिर आहीं त रोज़े रखण जी तोखे इजाज़त आहे, बीमार आहीं तोखे रोज़े रखण जी इजाज़त आहे, मोटी करे उहे रोज़ा वरी पंहिंजा पूरा करे छॾजा। पर जे समझी थो त रोज़े रखण जी ताक़त नाहे, रोज़े रखण जी ताक़त नाहे, व अलल्लज़ीन युतीक़ूनहु फ़िदियतुन ताअमु मिस्कीन। अल्लाह जो फर्ज रोज़ो जो अल्लाह जो फर्ज आहे, अल्लाह जो फर्ज पूरो करण जी ताक़त न थई। चवी तो मुझा मौला रमजान जो महीनो अची वियो आहे, तुझे महबूब करीम फरमायो आहे त कब्र में कुरान भी शफाअत कंदो, रमजान भी शफाअत कंदो, कुरान भी शफाअत कंदो, रमजान भी शफाअत कंदो। त थोड़ो ईमान वारे दिए के सजीह बार खबर पई जिथे कुरान शफाअत कंदो, रमजान भी शफाअत कंदो, त साहिबे कुरान साहिबे रमजान जो मकाम छा हूंदो। अजीज़ाने मन मुझे करीम रब फरमायो जेकर तुझे दिल जी तमन्ना है मौला रमजान जो महीनो मजबूर हां, शुगर जो मरीज हां, पेटो त घर में हां, पर है ला इलाज मर्जा रोजे रखण जेतरी ताकत काने, पर मौला दिल मजबूर थी करे त रोजो नथो रखी सगी, पर पो भी रमजान जो बरकतूं हासिल कर। मौला मां गुनाहगारां को एड़ो दस तदे मुझा मौला जेको मां कयां त मुखे रमजान जे रोजे जी बरकत मिले। अल्लाह फरमायो फिक्र न कर मौला छा कया, रब जो खाधो तैयार करे निकरी वञ कह मिस्कीन जो दड़ो वञी गोल, कह जो दर गोल गाला कह जो दर गोल, मिस्कीन जो घड़ो वञी गोल, वञी कह मिस्कीन जे घड़े में उहा मानी भाजी तैयार कयल उन बुखायल मिस्कीनन जे घड़े में पहुंचा। जदे वो खाई बस कन उनन जे चेहरे दे निहार, जे उनन जे चेहरे ते मुर्क अची वञे पक समझी वञ त रमजान जे रोजे जो सवाब तोखे मुफ्त में मिली। रोजो अल्लाह जो फर्ज, फर्ज अल्लाह जो कर्ज वो तो का मिस्ती वयो मजबूरी जे सूरत में अल्लाह जे ज़ात उन मिसथिन जे सूरत में भी तो के अल्लाह जे ज़ात फरमायो मुझो फर्ज गुसी वियो थई, मिस्कीन जो फर्ज न गुसाए त मां रब पांजो फर्ज माफ करे छदी। अल्लाह जो कुर्ब किथों मिलियो न गालाए, गरीबन खे ॾियणु ॾुखियो आहे न, ॾाढो ॾियणु ॾुखियो आहे। हा मुंहिंजा दोस्त मिस्कीन खे ॾियणु ॾाढो ॾुखियो आहे, लेकिन अञा अॻिते वध ओ मुंहिंजा सोना करीम रब रोज़ो रखियो अथमि, सॼो ॾींहुं शौक़ सां रोज़ो रखियो अथमि, 28 रोज़ा रखी छॾिया अथमि, 29 रोज़ो मुंहिंजा मौला शाम जे टाइम ते मूंखां टुटी पियो आहे। हाणे मुंहिंजा मौला मां छा कयां, हाणे तूं नाराज़ थींदे तुंहिंजो फर्ज़ टोड़े छॾियो अथमि। मुंहिंजा मौला बुख लगी नफ्स जे चवण ते लगी मां रोज़ो टोड़े छॾियो आहे। मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो जे मां अल्लाह के राज़ी करण थो चाहीं त 30 रोज़ा रख। मौला हिकड़ो ही भाड़ियो हुस कोन पूरो करे सघज, 30 किथों रखा। मौला रहमत अल्लाह फरमायो रहमत जी गुंजाइश मौजूद आहे, मौला को सोलड़ो दस दे। अल्लाह जे ज़ात फरमायो जे कदे 60 रोज़ा नथो रखी सगी त 60 मिस्कीनन के खाधो खारा, उन बुखायलन जे चेहरे ते मुर्क ईंदी वींदी मां अल्लाह रोज़े जो इहो दमर तो ता माफ़ करे छॾींदुसि। ॾोह रब जो कयोसी, माफ़ी रब थो ॾे मगर दर कंहिंजे ते जवाब ॾे, गाला गाला कंहिंजे दर ते। अल्लाह खे राज़ी करण जे लाइ मिस्कीन जे दर जो रब दस छो ॾिनो। रब चवे थो मन तोखे समझ अचे त मुंहिंजो मुस्तफ़ा यतीमन जो यार नबी आहे,
ओ मुझा करीम रब रमजान शरीफ जा 30 रोजा रखी छॾियमि हिकिड़ो बि रोज़ो मुझा मौला मूं मिस कोन कयो आहे। हाणे त मुझा मौला अॼु ईद जी रात थी वई आहे, सॼे महीने जो अजर मिलंदो। सुबुह जो वली तुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून, तकबीरूं चवंदो वेंदुसि सुब्हानल्लाह वलहम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। मौला तकबीर ओ मुझा करीम रब पंहिंजे गंज मां मूंखे अता फरमाइजा। आवाज़ बंदि कयो। मुझा करीम रब पंहिंजे गंज मां मूंखे अता फरमाइजा। अल्लाह जे ज़ात फरमायो जेकॾहिं तो 30 रोज़ा रखी छॾिया, मां अल्लाह जो हिकिड़ो रोज़ो बि मिस न कयो अथई, न मुझा मौला न कयो अथमि। अल्लाह चवे थो ईअं ईद जे निमाज़ ते न अचिजां, अजर कोन ॾींदो सही। रोज़ा टंगिया पिया अथई, पहिरीं मिस्कीननि जे दर ते वञी फितरो अदा करे पोइ अचिजां त रोज़ा तुंहिंजा मिड़ई क़बूल करे छॾींदुसि। 30 रोज़ा पूरा करी तॾहिं बि जेसीं मिस्कीन खे न खाराई, मिस्कीन खे न खिलाई, तेसीं तोखे 30 रोज़नि जो अजर न मिले। त हिकिड़ो ई जवाबु मिलियो। अल्लाह फरमाए थो मुंहिंजी इबादत मुआफ़ थी वेंदई, पर जे पाड़े में को बुखायल सुम्ही पियो त मां रब मुआफ़ न कंदो सही। याद रखी छॾ। अल्लाह ताला फरमाए थो वरी जुमिलो ॿुधो। अल्लाह चयो त मुंहिंजा बाना जेकॾहिं मुंहिंजे ज़िंदगीअ जी इबादत 80 साल बि निमाज़ुनि में सुस्ती करे निमाज़ूं रहाए छॾे, रोज़ा रहाए छॾे, पर जे रोई सची दिलि सां तूबू इलल्लाह तौबतन नसूहा, सची तौबा कई त मुआफ़ कंदो मई। पर जेकॾहिं हूंदे सूंदे पाड़े में को मिस्कीन बुखियो रहिजी वियो ऐं तुंहिंजूं पलियूं भरियलूं रहियूं, तुंहिंजा अकाउंट भरियल रहिया, इंतज़ारु कई त बेवस थी करे व्याजी मां व्याजी थियां, बेवस थी करे मूं ॾे अचे, व्याज जे लालच में मिस्कीन खे न ॾिनई, त मुंहिंजो रब थो चवे यादि रखी छॾिजां मां अल्लाह कॾहिं बि मुआफ़ न कंदो सही। अल्लाह खे राज़ी करिणो आहे त कंहिंखे राज़ी करिणो आहे, चओ मिस्कीननि खे राज़ी करिणो आहे। मिस्कीननि खे छो राज़ी करिणो आहे, बसि जुमिलो ख़तमु थो कयां। मिस्कीननि जो एतिरो बार बार ज़िक्र छो थो अचे, छो जो मुंहिंजे मुस्तफ़ा चयो मुंहिंजा मौला मूंखे मिस्कीन करे रहाइजा। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा दुआ घुरी ही मौला दुनिया जे अंदरि मां मुस्तफ़ा खे मिस्कीननि सां गॾु रहाइजा। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा मिस्कीनीअ खे पसंदि फरमायो, मुंहिंजे अल्लाह जे ज़ात इन मिस्कीन लफ़्ज़ खे क़बूल फरमायो। रब तो चवे तूं होॾां मिस्कीन जी मदद थो करी, इहो खिली पियो पक सम्झंदो मुंहिंजो मुस्तफ़ा तो राज़ी करे छॾियो। जॾहिं तो मुंहिंजो महबूब राज़ी कयो त मां अल्लाह तो ते राज़ी थी वियुसि। ख़ुदा बि राज़ी थी वञे, मुस्तफ़ा बि राज़ी थी वञे, ॿई जहान मिलंदा या कोन मिलंदा। अल्लाह जी ज़ात बाबरकात मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।